कश्मोर भरसां चाचड़ बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो, गोलियूं लॻण सबबि पीउ ऐं धीउ समेत 2 ॼणा क़तुल, जॾहिं त 3 औरतुनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पट फीडर जे ॻोठु लाल खान चाचड़ में मामनि ऐं भाणेजनि में बिजली जे तारुनि वारे मामूली ॻाल्हि तां झेड़ो थियो। झेड़े दौरान धुरनि हिक ॿिए मथां फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिं जे नतीजे में भाणेजनि हथां मामो गोहराम चाचड़ ऐं संदसि धीउ मसमात शहरू चाचड़ मारिजी विया। जॾहिं त गोलियूं लॻण सबबि पीरे ॾिता चाचड़, मसमात नूर ख़ातून, मसमात अमीनत ऐं मसमात ज़हूरा चाचड़ ज़ख़्मी थी पिया। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूलनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे कश्मोर जे तहलके इस्पताल आंदो, जिते अमलो न हुअण करे ज़ख़्मी केतिरे देर ताईं इस्पताल में तड़पंदा रहिया। हिन हवाले सां पुलिस जो चवणु आहे त झेड़ींदड़ धुरियूं हिक ॿिए जा माइट आहिनि। ॿिन्ही धुरनि में बिजली जे तारुनि जे मामूली ॻाल्हि तां झेड़ो थियो, जंहिं जे नतीजे में हिकु धुर जा औरत समेत 2 ॼणा मारिजी विया ऐं 3 औरतुनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस मूजिबि ॻोठु लाल खान चाचड़ में पुलिस नफ़री उमाणे झेड़े ते ज़ाब्तो आंदो वियो आहे। जॾहिं त लाशनि जी पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बैदि वाक़े जो केस दाख़िल करे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। होॾां ॿिन्ही धुरनि में फायरिंग ऐं 2 ॼणनि जे मारिजी वञण बैदि इलाइक़े में सख़्तु ख़ौफ़ ऐं दहकाउ पखिड़ियल आहे। HSTV न्यूज़ कश्मोर।